जामशोरो में बरसाती ॿोॾि मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ अलीआबाद, मंज़ूराबाद ऐं खाणोठ समेत मुतासिर पारां धारदार रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरनि पारां इंडस हाईवे ते रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरनि जे धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। मुज़ाहिरीन चयो आहे त बरसाति ऐं ॿोॾि सबबि घर ढही पट थी विया आहिनि। इंतिज़ामिया मुतासिरनि जी मदद करण बदिरां वॾेरनि जे मनपसंद माण्हुनि खे सामान ॾेई रही आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त मुतासिरनि खे राशन ऐं ॿियो सामान ॾेई बेचैनी ख़तम कई वञे। अॼु बिल्कुलु चौमासे जी बरसातुनि पूरी सिंध जी जामशोरे में तबाही मचाए छॾी आहे। जामशोरो भरिसां ॻोठ साईं ॾिनो मलाह जेको आहे हिन वक़्तु मुकमल तौर पाणी हेठि अची वियो आहे। हितां जेके रवासी आहिनि उन्हनि जा जेके कुझु घर बि आहिनि उहे बि ड्रही पट थी विया आहिनि। हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। मथां हेठां जेको आहे पाणी आहे, असीं खाइण पीअण जी बि परेशानी आहियूं। असांखां को बि पुछणु अॼु ताईं कोन आयो आहे। घर बर किरी पिया आहिनि, बंध ते अची वेठा आहियूं। तव्हां पाण ॾिसो पिया जेको आहे सो केॾी असांखे परेशानी आहे। अॼु तक असां वटि केरु कोन आयो आहे। तव्हां घर ॾिसो, घर पाणी जे हेठि आहिनि। कमिश्नर जामशोरो जेको मनपसंद माण्हुनि खे पंहिंजा तंबू, पंहिंजा राशन जे 22 करोड़ में बजट ॿुधायो असां राशन विरायो आहे। किथे राशन पहुतो आहे? हिते माण्हुनि खे राशन कोन मिलियो आहे। हिते माण्हुनि खे माण्हू दरपदर ज़िंदगी गुज़ारनि पिया। माण्हुनि जागीर पंहिंजे घर पंहिंजा ख़ाली करे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं का सहारे नथा लहनि। हली असांजो घर ॾिसो, वाक़ई पाणीअ में आहे, जायूं फाटलूं आहिनि जा कोन्हनि। असांखे ॾाढो हिन पाणी परेशान कयो आहे। घर सॼो हीअं वही हाणे ही पोती हथ ताईं लाइ ॾिसो त थधी आहे जा कुझु सुकल आहे। आख़िर त पाणी में पई हूंदी त थधी थी हूंदी न। असांखे इहो ई आहे त असां जहिड़ो पंहिंजी जायुनि खां ॿाहिरि निकिरूं जो असांखे नुक़सानु न पहुचे। महिरबानी करे असांखे तंबू जा का शइ ॾियनि त असीं बचा वठी पनाह वठूं। अॼु बिल्कुलु हितां जे रवासियुनि मुतालबो कंदे चयो आहे त सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत सां त जल्द खां जल्द असांखे टेंट ऐं राशन फराहम करे ऐं असांजी वार कई वञे। कैमरामैन वज़ीर अल नवाणी सां गॾु रहीम बख़्श बलोच, धरती टीवी न्यूज़।